बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व सहाबिही वसल्लिमु तस्लीमा। मीरा शाह मददती मीरा शाह मददती अची औखी अवेल लिल्लाह लग लतीफ चवे बरपाजी अडे पेर औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब हिते असां जेका भी सलवात पढ़ी से मंझंदि खां वठी ऐं दुरूद किरोड़ी मिलिया इन जुमिले लख सलवात ऐं दुरूद किरोड़नि जो सवाब ज़िक्र जो सवाब कुल शरीफ़नि जो सवाब अॼोके ख़ैर जो सवाब यारी जो सवाब जुमिले सॼे दुरूद पाक सलवात जो सवाब बारगाह रिसालत में ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात के हदियतन तोहफतन पेश कयो से महबूब जे नूरी हथारो महबूब जे वालिदैन करीमन के पेश कयो से महबूब जे सच्चन असाबन सगोरन के पेश कयो से महबूब जे नूरी न्याणिन के पेश कयो से महबूब जे अज़वाजन मोमिनन जे अमनिन के पेश कयो से करबला जे 72 शहीदन के खुसूसतन मुझे इमाम सज्जाद मौला के पेश कयो से दाता गौसे आज़म दस्तगीर अब्दुल कादिर जिलानी के पेश कयो से सुने जिलानी सरदार के पेश कयो से सही जमालुद्दीन सही रहमतुल्लाह अलैह के पेश कयो से कलंदर शहबाज भिटाई सरकार सचल सही सरदार रोजे धनी बादशाह सरदार डाडो आदम कोटी महदी अलैहिस्सलाम ताई कुल मोमिनीन वल मोमनात के ऐं हाजी मोहम्मद पंजल फुलपोटो साईं के ऐं जेके भी दुआ में हथ खयूं वेठाऊं बीठाऊं असांजा जेके भी वॾड़ा है फानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि के पेश कयो से मौला सभिनी के प्यारे आका जो पाड़ो नसीब फरमा मौला अॼोको साईं कुर्ब साईं गुलज़ार अली मोहतरम जनाब साईं गुलज़ार अली फुलपोटो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला अली मौला जो फरमान आहे त रिज़्क़ सखावत में आहे माण्हू महिनतुनि में था ॻोल्हनि सखी कॾहिं न खुटंदो वेंदो वधंदो मूज़ी खुटी तबाह थी वेंदो हे सखी हर बार हिते सलवात थो कराए गुलज़ार अली साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा साईं के सेहत दे साईं जे बचड़नि के सेहत दे अमड़े न्याणियुनि के सेहत दे ऐं गुलज़ार फुलपोटो साईं के रोज़ी में ग़ैबी ज़ाहिरी गंज गंज अता फरमा जंहिं बि गुलज़ार साईं के दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार ओ मुंहिंजा रब जेके जिलियानी जे दर ते मुंहिंजूं अमड़ियूं न्याणियूं आयूं आहिनि नबी साईं जे न्याणियुनि जो वास्तो थी न न्याणियुनि जो अॼु बेड़ो तार हे अमड़ियूं जेके तमन्नाऊं खणी आयूं आहिनि अॼु सभिनी जो बेड़ो तरी वञे सभिनी जूं जाज़ तमन्नाऊं अॼु पूरियूं फरमा रब दस्तगीर जो ऐं अली असगर जो वास्तो थी जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी उम्मत के इमाम हुसैन जो वास्तो थी फिरके वारियत खां बचा सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में घर घर में लख सलवातूं थियनि सुन्नी शिया जे घरनि में वलनि जे दरगाहनि ते लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा अॼु जंहिं जंहिं बि दुआ जे तमन्नाऊं जेके खणी आयूं औलाद
जा सवाली उन्हनि खे औलाद पुट जड़ा अता फरमा जुमले असां सभिनी जो अॼु बेड़ो तार सभिनी खे रोज़ी में गंज अता फरमा इन अम्मा बुढ़ड़ी जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ओ सुना जिलियानी घोट जिलियानी जान असां तुझे दर सवाली तू अल्लाह जी बारगाह में सवाली थी अम्मा बतूल जे सदके में अज गुलजार साईं जो असां सभिनी जो बेड़ो तार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे